नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सिंधड़ी खां ख़बर ॾींदा हलूं त जीअं सिंध क़ौमी मां ज़िले सांगड़ जे अॻुवाण राणो भील डॉक्टर आनंद कुमार खेर पंवर डेवजी मल ऐं ॿियनि सिंधड़ी प्रेस क्लब ते प्रेस कॉन्फ्रेंस ऐं एहतजाज मुज़ाहिरो कंदे चयो त खिपरे तालुके जे ॻोठ हॾा मोरी लॻ दे दरेलो जे बाअसर ज़मींदार लाला रज़वान क़ाइम खानी ऐं संदसि छाड़तनि 3 ॾींहं अॻु भील बिरादरी जे माण्हुनि अनूप हरचंद मिस्री ऐं ॿियनि जे घरनि में हथियारनि जे ज़ोर ते औरतुनि ते तशदुद कयो। चौपायो माल काए विया आहिनि। अहिड़े अमल ख़िलाफ़ जीअं सिंध क़ौमी मां ज़िले सांगड़ जे अॻुवाण ऐं ॿियनि जी अॻुवाणी में प्रेस क्लब ते एहतजाज कंदे चयो त लाला रज़वान क़ाइम खानी ख़िलाफ़ कार्रवाई करे भील बिरादरी सां इंसाफ़ कयो वञे, संदसि फुर थियल सामान वापसि कयो वञे। हिननि वधीक चयो आहे त तालुके खिपरो जी इंतिज़ामिया पीपल्स पार्टी जी क़यादत ग़रीब मिसकिननि जी सपोर्ट करण बदिरां बाअसर ज़मींदार लाला रज़वान क़ाइम खानी जी धुर बणियल आहे। हिननि आला इख्तियारनि SSP सांगड़ IG सिंध DIG शहीद बेनज़ीराबाद खां मुतालबो कयो त SHO खिपरो जो बाअसर जी वंगार वही मिसकिन भील बिरादरी सां ज़ुल्म करे रहियो। इन ख़िलाफ़ कार्रवाई करे ज़बरदस्ती फुर कयल माल वापसि कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो आहे। SSP ऑफिस ऐं DIG ऑफिस आॾो एहतजाज कयो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो